अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये तव्हांजो नंढो भाउ हबीब कुंभार। नाज़रीन, कल्ह खां वठी असांजो ठठा वाले पेज जेको फेसबुक जो आहे उहो हैक थी विया। उन ते हाणे जेकियूं बि वीडियोज़ या स्टोरियूं वग़ैरह अचनि पियूं उहे असांजी मिल्कियत न आहे, असां कोन पिया छॾियूं। असीं नाज़रीन इहो था चाहियूं त असां हिकिड़ो वरी नंढो अलॻि सां पेज ठाहियो हुनसीं, ठठा वाले सेम पेज आहे। नाज़रीन, हीअ 11,000 आवाम जेकी फैमिली असांजी हुई, उहा फैमिली असांखां हींअर अलॻि थी वई आहे। असीं उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां वरी चाहियूं था असांजे नए पेज ठठा वारे ते। महिरबानी करे असांजो हीअ वीडियो तव्हां वधि खां वधि शेयर करियो ताकी हीअ आवाज़ 11,000 ताईं माण्हुनि ताईं पुॼे ऐं उहे असांखे वरी असांजे नए पेज ठठा वारे ते अचनि ऐं हुनखे भले डिलीट करे छॾियो। ऐं असांजे हिन वीडियो में डिस्क्रिप्शन में हिन नए पेज जी लिंक ॾिनल आहे, महिरबानी करे सपोर्ट करियो।